मां तुझे मजबूरी के समझा तो सुल्तान मुझे खबर है तो तू महरू के इनकार न करे सघे। गाल इहा न आहे रेसर, पर साइण मेरो मूंखे मजबूर कयो आहे। साइण मेरो पाण बि सालार खान जी आज़ादीअ में ख़ुशि न आहे, पर हूअ बि मजबूर आहे। सुल्तान तू भले केस राहत खड़ी पर मां सालार के न छॾींदुसि। वो कातिल है, खूनी है, मां उनके कैफर किरदार ताईं ज़रूर पहुंचाईंदुसि। हाँ रेसर, मां भी मजबूर है। तव्हां पाण मुझी मजबूरी समझो था। मां इन गाल के समझा तो सुल्तान ऐं मां तोखे दिल सां इजाज़त थो ॾियां। तू भले केस राहत खड़ी। अॼु मूं इलाही कोशिशि कई आहे, पर सूबेदार मञे ई नथो। चवे थो त मूं सालार खे गिरफ़्तार कयो ई न आहे। ऐं जेकॾहिं सालार खे पुलिस वारनि गिरफ़्तार न आहे कयो त पोइ सालार काॾे गुम थी वियो? सूबेदार खे सालार जी गिरफ़्तारी ज़ाहिर करणी ई पवंदी। अदी जेकॾहिं सूबेदार अदा खे गिरफ़्तार कयो आहे त पोइ उनखे ज़ाहिर छो नथो करे? नादिर, इहे पुलिस वारनि जा हथकंडा हूंदा आहिनि ताकि अपोजिट पार्टी खां पैसा वठी सघनि। मेरो अल्लाह जो नालो थी, जेतिरा बि सूबेदार पैसा घुरई तो तू उनखे ॾेई सालार खे आज़ादु कराए। मां तोखे पंहिंजे भाइरनि खां पैसा वठी ॾींदमि। तू छा थी सम्झी त बसि 2-3 हज़ार वठी सालार खे आज़ादु करे छॾींदा? 2-3 हज़ार न वठंदा, खणी 2-3 लख वठंदा। मां तोखे वठी ॾींदमि, मां पंहिंजे भाइरनि खां तोखे वठी ॾींदमि पैसा। ओ मैडम, सालार जे मथां 2 खूननि जो केस आहे ऐं हिकु औरत खे बेआबरू करण जो। अगरि 10 लख बि सूबेदार वठे न त इहा बि उनजी महिरबानी आहे। पर अदीब ये सब केस असां ते कूड़ा आहिनि। अदा सालार अहिड़ो कुझु बि न आहे कयो। इहो त तव्हां था चओ न, पर जिन केस दाख़िल करायो आहे न उन्हनि वटि पक्का सबूत आहिनि। जॾहिं सालार को ॾोह ई न आहे कयो त सबूत किथां आया? ठीकु आहे, मां शाम सूबेदार खे घुरायां थी। तू पैसनि जो बंदोबस्तु करे वठ। सूबेदार खे कुझु पैसा ॾींदासीं त हू केस अॻियां हलाईंदो। ठीकु आहे न? हाँ, मां पंहिंजे भाइरनि खां पैसा घुरायां थी, कयां थी फोन। सदोरी तू ये न करिया, ये न वनिया जो पोड़ो खगो बाबो के ताना तुना छो दे आ। अल्लाह के नाली में मिटड़ी सदोरी। ए अल्लाह साईं, अल्लाह साईं मुझे मिटड़ा मुझे बजी सदोरी वापस दे। ओ सदोरी आमीन। ओ अल्लाह साईं आमीन। ओ चमचन की दुआ ता सदोरी मां मरी विंदो से मुझे लब दुआ कजा। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।